अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजू किचन। अॼु असां मायराजू किचन में ठाहींदासीं मज़ेदार पंजाबी छोला। पंजाबी छोलनि जी रेसिपी ठाहिण जे लाइ हिते असां खई आहे हिकु अदद कढ़ाई, ऐं कढ़ाई जीअं थोड़ी गरम थींदी त असां तेल विझंदासीं 3/4 कप। ऐं हाणे तेल जीअं थोड़ो वार्म थींदो त असां विझूं था ज़ीरो 1 टीस्पून, लौंग विझूं था 1/4 टीस्पून, ऐं साबित कारा मिर्च था विझूं 1/2 टीस्पून। कटियल बसर विझूं था 2 कप जे बराबर। तक़रीबन 3 अदद मीडियम साइज़ जा बसर खणी असां चॉप करे छॾिया आहिनि। ऐं हाणे बसरनि खे तक़रीबन 2 खां 3 मिनट जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। बसरनि खे 2 खां 3 मिनट जे लाइ असां विचोली बाहि ते पचाए छॾियो आहे। हाणे विझूं था कड़ी पत्ता 8 खां 10 अदद, ऐं अदरक जो पेस्ट विझूं था 1 टीस्पून, थूम जो पेस्ट विझंदासीं 1 टेबल स्पून, ऐं पचाईंदासीं तक़रीबन 1 खां 2 मिनट जे लाइ विचोली बाहि ते। जी फ्रेंड्स, असां 1 खां 2 मिनट जे लाइ बसरनि खे विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे विझूं था ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर 1 टीस्पून, हेड विझंदासीं 1 टीस्पून, सुकनि धाणनि जो पाउडर आहे 2 टीस्पून, ऐं पचाईंदासीं कुझु सेकंड्स जे लाइ। ऐं हाणे विझूं था अम्बचूर जो पाउडर या खटाई पाउडर 1 टीस्पून, चिकन पाउडर विझंदासीं 1 टीस्पून, ऐं पाणी विझूं था 1/2 कप। हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स करे छॾियो आहे ऐं पचाईंदासीं तक़रीबन 1 खां 2 मिनट जे लाइ विचोली बाहि ते। 1 खां 2 मिनट जे लाइ असां विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे विझूं था कटियल सावा मिर्च 1 टेबल स्पून जे बराबर, ऐं मिक्स करे छॾियो आहे। ऐं हाणे विझंदासीं उबरियल चणा 1 किलो। हिकु किलो उबरियल चणा विधा आहिनि, ऐं 2 कप जे क़रीब पाणी विधो आहे। चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे उबरण ॾींदासीं चणनि ऐं पाणीअ खे। जीअं उॿार अचणु लॻंदो त हाणे असां ढकु ॾींदासीं ऐं ढकु ॾेई करे पचायूं था 5 खां 6 मिनट जे लाइ विचोली बाहि ते। जी फ्रेंड्स, 5 खां 6 मिनट जे लाइ विचोली बाहि ते चणनि खे पचायो आहे। हाणे विझूं था दही 1/2 कप, गरम मसालो विधो आहे 1/2 टीस्पून, ऐं ज़ीरे जो पाउडर विझूं था 1 टीस्पून। 1 टीस्पून जीरे जो पाउडर विझी ऐं 1/2 टीस्पून गरम मसालनि जो पाउडर विझी चङी तरह सां मिक्स कयो आहे। ऐं हाणे पचायूं था तक़रीबन 1 खां 2 मिनट जे लाइ विचोली बाहि ते। जी फ्रेंड्स, 1 खां 2 मिनट जे लाइ विचोली बाहि ते पचायो आहे। कटियल सावा धाणा विझूं था 1/4 कप, फूदने जा पत्ता आहिनि 1/4 कप, ऐं सावा मिर्च ऐड कया आहिनि 3 अदद। ये सभी शयूं विझण खां पोइ चङी तरह सां मिक्स कयूं था, ऐं हाणे मिक्स करे असां पचायूं था तक़रीबन 2 खां 3 मिनट जे लाइ विचोली बाहि ते। ऐं मज़ेदार पंजाबी छोला बिल्कुलु तयार आहिनि। असां हिनखे कयूं था डिश आउट, ऐं उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। तव्हां सां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।